जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं बिरिया सिटी खां। बिरिया सिटीअ जे ॻोठ दाऊद लाखो वासी ॻोठाणनि, औरतुनि, मासूम ॿारनि तोड़े मर्दनि आदम लाखो, अरबेला लाखो, ज़ीबल लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बिरिया सिटी पुलिस जी मुबीना ज़ियादतुनि ख़िलाफ़ मीडिया सेंटर बिरिया सिटी ॾाढो सख़्तु एहतिजाज कंदे चयो त बिरिया सिटी पुलिस महीनो अॻु असांजा 2 नौजवान मुक़ीम लाखो ऐं अजीब लाखो खे कूड़े मुक़ाबले में मारे छॾियो हुयो, जॾहिं त असांजो ज़मीन जे मामले तां पुलिस अहलकार सां तकरार हलंदड़ आहे। उन बैदि बिरिया रोड पुलिस असांजा 5 नौजवान गिरफ़्तारी बैदि गुम कया आहिनि। अहिड़ी दरख़्वास्त कोर्ट सगोरी खे पिणु ॾिनी आहे। उन तां मच्छिर जी पुलिस केस तां हथु खणण लाइ असांखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रही आहे, जॾहिं त हिननि ॿुधायो त असां ख़ौफ़ वारी सूरतहाल में आहियूं। असांजा मासूम ॿार ख़ौफ़ सबबि स्कूल नथा वञनि। हिननि आला अख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करण जी अपील कई आहे।